ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فمن شهد منكم الشهر فليصم صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين इन आस्थाने पाक जा सजद नशीन हजरत किबला साईं सैयद गुलाम हुसैन बुखारी दामत बरकातुहुल आलिया स्टेज ते वेठल उलमाए किराम हुफाज़ इज़ाम कौमुन जा चंगा मुड़स ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो भाइरो अल्लाह जा शुक्राना जंहिं रब करीम अॼु असांखे हिन भलारी महफ़िल में हाज़िरी जो मौक़ो मिलायो आहे। असांजो ईमान ऐं असांजो अक़ीदो आहे त वलीअनि जे आस्थाने ते उहे ई ईंदा आहिनि जिन खे अल्लाह घुरंदो आहे, जिन खे अल्लाह चाहींदो आहे उहे वलीअनि जे दर जा पंधड़ा कंदा आहिनि ऐं जेके वलीअनि जे आस्थाने जो पंध कनि था इहो पंध उन्हनि जो हिकिड़े ॾियारे उन्हनि खे जन्नत जे दरवाज़े ताईं पहुचाए। अल्लाह जा वलीअ मरंदा नाहिनि, उहे हिक घर खां हिजरत करे ॿिए घर में वेंदा आहिनि। अल्लाह जे वलीअनि सां मुहब्बत सालिह अमल आहे। अल्लाह वारनि जे दर ते वञण निजात जो ज़रियो आहे। गुनहगार हुजे, बदकार हुजे, बदआमाल हुजे, पर जॾहिं अल्लाह जे प्यारनि सां मुहब्बत ऐं निस्बत रखंदो क़यामत जे ॾियारे रुॻो उन्हनि सां गॾाए उनखे बि जन्नत में मोकिलींदो। अज़ीज़ाने गिरामी, माण्हू दुआ घुरंदा आहिनि पंहिंजे वॾनि जे लाइ, पंहिंजे फोतियुनि जे लाइ, वाला जन्नत में जाइ ॾींदुसि, वाला जन्नत नसीब कंदुसि, पर भाग वारा उहे आहिनि जिन खे मदीने वारे जो पाड़ो मिलियो जेको जन्नत जो पाड़ो आहे। मुंहिंजे सोणे हबीब फरमायो त दुनिया जा ॿ कब्रिस्तान अहिड़ा आहिनि जेके उन्हनि में जेको बि दफ़न थींदो आहे इहो जन्नती आहे। हिकिड़ो मके जो कब्रिस्तान जन्नतुल माला, ॿियो मदीने जो मुकाम जन्नतुल बकी। इन कब्रिस्ताननि में जेकी बि मदफून थिया इहे जन्नती आहिनि ऐं जॾहिं इसराफील क़यामत जे ॾियारे जी सूर फूकींदो माण्हू क़ब्रुनि में जा निकिरंदा, साईं फरमाईंदा सभ खां अव्वल पंहिंजी मज़ार मां उथण वारो मां मोहम्मद करीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सभई थकजी पिया आहियो। सरकार फरमायो आना अव्वलुन नास खुरूजन इज़ा बुइसू। इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी आहे अनस बिन मालिक खां, मुंहिंजे आका फरमायो जॾहिं माण्हू मज़ारनि मां उथंदा त सभ खां अव्वल उथण वारो मां मोहम्मद करीम। वाना काइदुहुम इज़ा वफ़िदू, जॾहिं सभु टोला टोला करे हर नबी हर वली पंहिंजूं जमायतूं वठी महशर जे मैदान में हलंदा, साईं फरमाए सभिनी जो कायद, सभिनी जो सरवान, सभिनी जो अगवा
हुंदुस त मां मोहम्मद करीम साईं फरमाए जेॾी महिल मां अॻियों अॻियों हलंदुस त मूंसां गॾु हसन ऐं हुसैन हूंदा रज़ी अल्लाह ताला अन्हुमा। हिननि जी जीजल अम्मा मूंसां गॾु हूंदी, हिननि जो बाबो अली मूंसां गॾु हूंदो ऐं मुंहिंजे साॼे अबू बकर सिद्दीक़ हूंदो, मुंहिंजे खाॿे उमर फारूक हूंदो। साईं फरमाए जेॾी महिल मज़ार मां उथी मां हलंदुसि ही मूंसां गॾु मुंहिंजा साथी हूंदा ऐं मुंहिंजे पुठियां जन्नतुल बक़ीअ में दफ़न थियण वारा इहे मुंहिंजे पुठियां गॾिजी जन्नत में मूंसां गॾिजी जेॾी महिल जन्नतुल बक़ी वारा उथंदा न उन ॾियारे हीअ सभु जमायत ॾिसंदी त हज़रत सोनो सैयद राज़िक ॾिनो शाह मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम सां गॾु हूंदो ऐं जिते साईं राज़िक ॾिनो शाह हलंदो त पुठियां वरी हुबदारनि जी जमायत उन्हनि सां अल्लाह करे शल इन मोहब्बत में जियूं, इन मोहब्बत में रब मौत नसीब करे। बेटा जे तव्हां ही दर वरतो आहे मुरीद थिया आहियो मोहब्बत रखी आहे त इहा मोहब्बत तोड़ निभाइजो। हिकिड़ा मुरीद हूंदा आहिनि वफ़ादार, ॿिया मुरीद हूंदा आहिनि बेवफ़ा। तव्हां लाइ वफ़ादार थींदो लाइ बेवफ़ा पुट भाग्यन जा भाण खाली न थींदा आहिनि। सैयद राज़िक ॾिनो शाह ॿियो पर पंहिंजी सूखड़ी पंहिंजी निशानी पोयों ॾेई वियो आहे। दुआ फैज़ रहमत बरकत बंदि थियणी नाहे पर मिलंदी उन खे जेको वफ़ादार हूंदो जंहिंजो अक़ीदो सचो ऐं सही। ॻाल्हि सम्झो था अलाए नथा सम्झो? सल्लल्लाहु अलैहि रसूल सल्लल्लाहु अल्लाह जे पाक कुरान जा चंद लफ्ज़ तव्हांजे साम्हूं तिलावत कयमि। मुझो मालिक करीम तो फरमाए फमन शहिद मिनकुम शहर फलियसुमहु तमामा जंहिंखे भी इहो महीनो मिले उन जा रोज़ा रखे। समझी त विया हूंदो जी तयार पायो रमज़ान अचण वारो आहे रब जी रहमत जा वॾ फुड़ा बसण वारा रमज़ान ईंदो आहे रब जे रहमत जा दर खुलंदा आहिनि जहन्नम जा दर बंदि थींदा आहिनि। अल्लाह जे तरफ़ां सखावतुन इनायतुन जा दरवाज़ा रब बाननि जे लाइ खोले छॾी। पोइ तव्हां बि तयारु आहियो? कहिड़ा कहिड़ा तयारु आहियो? चओ सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह। किन नबी जी उम्मत के न रमज़ान मिलियो न कुरान मिलियो न ईद उल फितर मिली न ईद उल अज़हा मिली न शबे कदर मिली न शबे बरात मिली। ये नेमतूं असांखे मिलियूं त दिलबर मोहम्मद जे सदके हिन उम्मत ते रब ये वड़ कया। सुभान अल्लाह। के पैगंबर के इहो एजाज़ न मिलियो के उम्मत के इहो शरफ न मिलियो जेको लजपाल नबी जे सदके तोखे मूंखे रब नसीब दिल हाज़िर कयो त मदीने वारे जी हदीस ॿुधायां। मुझा सोना हबीब मदीने वाला साईं था फरमाए इमाम बेहकी रिवायत आंदी है हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह
अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे मुझे मदीने वाले मीर फरमायो आतईत उम्मतियत उम्मती फी शहर रमजान खमसा सुभान अल्लाह मुझी उम्मत के रमजान में रब पंज एजाज बख्शाइन पंज नेमतूं ॾिनियूं आहिनि लम युतहुन नबियुन क़ब्ली मुखां अॻ में न कंहिं नबीअ खे ये पंज शयूं मिलियूं न कंहिं नबीअ जे उम्मत खे ये पंज शयूं मिलियूं सुभान अल्लाह नबियन जे उम्मतन के त न मिलियूं पर साईं फरमाता लम युतहुन नबियुन क़ब्ली मुखां अॻ में के नबीअ खे बि ये एजाज ये शरफ न मिलिया जेके अल्लाह ताला मुंहिंजी उम्मत खे हिन महीने में अता करे सुभान अल्लाह तव्हांखे बि ये पंज एजाज खपनि या न खपनि असां आहियूं ई पंज तनी असां आहियूं ई पंजनि सां मोहबत रखण वारा जहीं जो प्यार पंजतन सां संदस बेड़ो तरी वींदो जो दुश्मन आए पंजतन जो करीबी दो मरीबी दो सरकार फरमायो हुए पंज शयूं अम्मा वाहिदतुन फइन्नहु इज़ा कान अव्वलु लैलतिन मिन शहर रमज़ान नज़र अल्लाहु अज़्ज़ व जल्ल इलैहि सुभान अल्लाह पहिरीं ॻाल्हि इहा जीअं रमज़ान जो चंड बीहंदो आहे जीअं रमज़ान दाख़िल थींदो आहे अल्लाह मुझी उम्मत दे रहमत जी नजर सां निहारींदो नजरे करम कंदो नजरे रहमत कंदो वो साईं फरमाए तो वमन नजर अल्लाह इलैहि लम युअज़्ज़िबहु अबदा जने हिक भेरो अल्लाह नजर करे उनके कदे अज़ाब न करे समझ में या न समझ असा सुन्नन जो त ईमान आन कामिल मुर्शिद बि नजर करे त बेड़ा पार जे कामिल मुर्शिद नजर करे त निभागन के सभागो बनाए निदोरन के सदोर बनाए जहन्नम के जन्नती बनाए ई त वलिया मानुआ अल्लाह जो बंदो उन जी नजर में एडो करम एडो पावर रब रखियो त खुद मालिक जी नजर केने करम वारी अल्लाह जी नजर मुझे करीम रब जी नजर के भी अता इनायत हुंदी जेते हिकड़ो पेरो रब जी नजर पइजी वने उनके अज़ाब न थींदो वो दोज़ख में न वेंदो यो पक्का पक्का जन्नती थी वेंदो ऐं ॿुधो मां हदीस पढ़ी आहे इमाम बे की रिवायत आंदी आहे अन्या इबादत जी गाल ही नाहे रोज़न जी गाल ही नाहे तरावीह जी गाल ही नाहे नफिलन जी ताजुद जी तरावीह जी तिलावत जी अन्या गाल ही नाहे साईं फरमाता है नो चंद्र रमजान जो बीठो ऐं मोमिन जेके मुंतज़िर हुया त कदे तो रमजान सुभान अल्लाह ईमान वाला इंतजार में हुया त केडी मल तो रमजान जो चंद्र बीहे साईं फरमायो चंद्र पीठो उन अल्लाह उन्हें नजर करम तो रब निहारे हाय हाय कुर्बान वजा मालिक तुझी नजर साईं फरमाइन था ते इया एड़ी त अल्लाह जी नजर रहमत वमन नजर अल्लाह इलैहि लम युअज़्ज़िबहु अबदा जेके अल्लाह नजर करम सा निहारे उनके कदे भी अज़ाब न करे रब निहारे त बेड़ा पार
रब निहारे त बेड़ा पार ऊंधा कम बि सिधा न थियणा कम बि थी पवन जेके सॼी ज़िंदगी मुंझल कम आहिनि चई तो कम नथो बणिजे कलंदर ते वञी दुआ घुरा समन सरकार ते वञी दुआ घुरा चई तो त मां हज़रत साहिल शाह बुखारी जे दर ते दुआ घुरा बेशक वलीअनि जा आस्थाना रहमतुनि खां ख़ाली न आहिनि दुआऊं ते क़बूल पवंदियूं आहिनि पर घरड़े में वेठो हुजूर रमज़ान जो इंतज़ार कर जीअं चंड पीए ख़ुश थी त रमज़ान आयो अल्लाह तो ते नज़रे रहमत करे न भाड़ो भरी न किरायो भरी न को सही मुंहिंजा कॾहिं हली विए पंहिंजे घरड़े में वेठो ई पंहिंजे बच्चनि सां वेठो ई पंहिंजी मस्जिद में वेठो ई पर बसि इंतज़ार रमज़ान मदीने वारो साईं तो फरमाए त अल्लाह ख़ुश थींदो त मुंहिंजो बानो रमज़ान जे इंतज़ार में वेठो ऐं हबीबन करीमन फरमाए त जेको रमज़ान जे अचण ते ख़ुश थिए रमज़ान जे वञण ते ॾुखारो थिए इहो बि जन्नत मोमिन जी निशानी अथव रमज़ान खे ॻणींदो आहे कॾहिं रमज़ान ईंदो मुनाफ़िक जी निशानी आहे चवंदा त कॾहिं रमज़ान पूरो थींदो जंग या मुनाफिक जी निशानी सरकार फरमायो त जेको रमज़ान जे अंदर अल्लाह जी अता ऐं सखात खे समझी वठे वो इहा तमन्ना करे अल्लाह हिकिड़ो महीनो रमज़ान छो थियो आहे जेकर सॼो साल ई रमज़ान हुजे मोमिन इहा तमन्ना कंदो आहे त हे काश पूरो साल रमज़ान हुजे पियो रोज़ा रखां हां पियो अल्लाह जे अॻियां वाॾायां हां पियो सजदा कयां हां पियो तरावीहूं पढ़ां हां मोमिन एॾो ख़ुशि थींदो तव्हां मां कहिड़ा कहिड़ा इंतज़ार में आहिनि रमज़ान वो रांगड़ हिकिड़ो रांगड़ मौली साहब जुमे जे ॾींहुं तकरीर कई बाबा जंहिं चंड ॾिठो उन ते रोज़ा फर्ज़ हाणे चंड जो बीठो त ॿाहिरि न पियो निकिरे माण्हू जो छो भला घर में वेही हुजे मथां चंड ॾिसां मौलवी चयो चंड ॾिसंदो त रोज़ो फर्ज़ मथां चंड ते नज़र पए मथां रोज़ो फर्ज़ थी वञे घर में लिको वेठो आहे आख़िर ज़ोरी छिके कढियूंसि रात जो वॻड़ो हुजे हीअं नहर जो किनारो ॾियूं नहर में जो चंड जो ॾिठई हेठि पाछुड़ो पाणीअ में रण करे चयो खिड़ मुंहिंजे अखियुनि में कर मूंखे रोज़ो फर्ज़ हा ओ बेटा मुनाफिक खे रमज़ान ॾुखियो लॻंदो आहे मोमिन इंतज़ार कंदो आहे त केॾी महिल रमज़ान ईंदो अञा रजब जो महीनो हो हुजूर दुआ पिया घुरनि मौला असांजे रजब में बरकत विझ असांजे शाबान में बरकत विझ मौला असांखे रमज़ान ताईं पहुचाए जाए मौला रमज़ान नसीब कजाए या दुआ पे घुरी मदीने वारे भी तो छा तव्हां बि इहा दुआ घुरंदो मौला तेसी न मार जाए तेसी रमज़ान ॾिसां मुंहिंजा मौला मरण खां को बि फिरार कोन्हे मरबो हिकिड़े ॾींहुं ज़रूर पर ऐसी करम कजाए हे त रमज़ान जा रोज़ा रखां आयो तयार आयो इंतज़ार में सुभान अल्लाह जेकॾहिं तव्हांखे इंतज़ार बसि पहिरीं राति हेॾो चंड बीठो अल्लाह तव्हां ते नज़र करम जेॾी महिल अल्लाह नज़र करम करे न तव्हांजा अॻियां पोयां हड़ई गुनाह बख़्शे छॾींदो ऐं तव्हांखे रब जहन्नम जी बाहि खां छुटकारे जो चिठो ॾे हदीस जा लफ़्ज़ आहिनि लम युअज़्ज़िबहु अबदा कॾहिं बि हमेशह जे लाइ अल्लाह उनखे अज़ाब न कंदो जंहिं ते रब नज़र करम करे पहिरीं ॻाल्हि इहा ऐं ॿी ॻाल्हि इहा साईं फरमायो अम्मा सानिया फइन खलूफ अफवाहिहिम हीन युमसून अत्यब इंदल्लाह मिन रीहिल मिस्क जॾहिं रोज़ा रखंदा न रमज़ान जा पोइ शाम थींदी चपड़ा खुश्क थींदा वात में बुख जे करे उञ जे करे बूइ थींदी आहे थींदी आहे
सॼो ॾींहुं बुख में, सॼो ॾींहुं उञ में, पोइ शाम जे वक़्तु राति में हुकुम आहे त तव्हां रोज़े सां जो ॾंदड़ न हणंदा कयो। हालांकि ॾंदड़ सुन्नत आहे। ॾंदड़ हणी निमाज़ पढ़े त 70 निमाज़ुनि जो सवाबु आहे। बग़ैर ॾंदड़ जे पढ़े त हिकिड़ी निमाज़ जो सवाबु, ॾंदड़ सां पढ़े त ॻाल्हायो 70 निमाज़ुनि जो सवाबु आहे। पर जॾहिं रमज़ान जे रोज़नि में हुजो न, ॾंदड़ न हणो, छो त इहा बूइ ज़ाहिर न थी वञे, इहा बूइ ख़तम न थी वञे। इहा भली बूइ तव्हां में हुजे, इहा रोज़ेदार जे शाम जे वक़्त में जेका बात मां बूइ ईंदी आहे, अल्लाह खे या मुश्क खां, अतर खां, अंबर खां वधीक वणंदी आहे। इनजी जेका बदबू जेका आम माण्हुनि खे न वणे, सा बि अल्लाह खे मुश्क खां वधीक वणे। माना रोज़ेदार रब खे वणे थो, रोज़ेदार अल्लाह खे वणे थो, रोज़ेदार मदीने वारे साईं खे वणे थो। ऐं जेको रोज़ा नथो रखे, न अल्लाह खे थो वणे, न अल्लाह जे रसूल खे थो वणे, न उहो जन्नत जे वेझो थो वञे, बल्कि उहो जहन्नम ॾे विखूं थो भरे। पोइ छा तव्हां रोज़े रखण जे लाइ तयार आहियो? हमरा हिकिड़ो पहिरीं तारीख़ जो रोज़ो रखी, वरी 15 जो रखी, वरी आख़िरी रोज़ो 29 वारो रखी। माण्हू चए भाई हे ॿिया रोज़ा छो थो रखी? जी बसि हाणे हिकिड़ो हेॾो वठंदो, ॿियो हेॾो वठंदो, टियों पोयों धिको ॾींदो त धू जन्नत। न, मोमिन उहो आहे जेको पूरो महीनो रोज़ो रखे। चओ हेल साल तो रमज़ान सुठड़ी मौसम में तो अचे पियो, न गर्मियूं हूंदियूं न सर्दियूं हूंदियूं, न ॾींहं वॾा पहाड़ जी मौसम हूंदी न ॾींहं वॾा न ॾींहं नंढा, न रातियूं वॾियूं न रातियूं नंढियूं, हिक जहिड़ी मौसम भलोड़ हूंदी। ऐं मोमिननि जे लाइ अहिड़ो खीर में खंडु। हा, पोइ छा तव्हीं बि तयारु आहियो? साईं फरमायो त ॿी ॻाल्हि जेका मुंहिंजी उम्मत खे रब नसीब कई आहे, रोज़ेदारनि जे बात जी बूए अल्लाह खे मुश्क ऐं अंबर खां वधीक वणंदी आहे। व अम्मा सालिसतो फइन्नल मलाइकत तस्तगफिर लहुम फी कुल्लि यौमिन व लैल। जेके रमज़ान जा रोज़ा रखंदा, ॾींहं जो रोज़ो, राति जो तरावीह, तिलावत, निमाज़, ज़िक्र, फ़िक्र, जॾहिं रमज़ान खे मल्हाईंदा, इन्हनि जे लाइ सुबुह शाम राति ऐं ॾींहुं अल्लाह जा मलाइक दुआऊं घुरंदा। पूरे आसमान जा मलाइक, सतनी आसमाननि जा मलाइक, ज़मीनुनि जा मलाइक इन जे लाइ दुआ घुरंदा, मौला हिननि जी पारत थिए, हिन रोज़ेदारनि जी पारत थई, मुंहिंजा मालिक हिन रोज़ेदारनि जी बख़्शिश कजाए। इहे सभई मलाइक इन रोज़े रमज़ान जे रखण वारनि, रमज़ान जूं रातियूं मल्हाइण वारनि जे लाइ अल्लाह जा मलाइक दुआऊं पिया घुरंदा। ऐं असां अहले सुन्नत जो अक़ीदो आहे त हिकिड़ो मलाइक बि दुआ कंहिंजे लाइ घुरे थो, रद्द न थींदो। चओ, हिकिड़ो मलाइक कंहिंजे लाइ दुआ घुरे, उहा दुआ रद्द न थींदी। असांजो त ईमान आहे त हिकिड़ो वली बि दुआ जा हथ खणे त इहे दुआ जा हथ रब रद्द न कंदो। जे सोनो सैयद राज़िक ॾिनो शाह दुआ घुरे, इहा दुआ रद्द न आहे। जे साईं साहिल शाह बुखारी पंहिंजे बाज़ार में जा दुआ ॾिए, इहा दुआ रद्द थियणी न आहे। ही त वली आहिनि, अल्लाह जा वादा आहिनि, उन्हनि जी दुआ रद्द न आहे, फ़रिश्तनि जी दुआ रद्द न आहे। हिकिड़ो ॿ चार न, करोड़े मलाइक दुआ घुरंदा तुंहिंजे लाइ, तुंहिंजे लाइ, जलसे वारा तुंहिंजे लाइ। छा मलाइकनि जी दुआ खपे?
दुआ खपे या न खपे के खपे सुभान अल्लाह मुखे लगे तो तव्हां सभई रोज़े जे लाइ तयार आयो साईं तव्हां शायद जो पढ़े जमा जा हे सभई वाइदो था कनि रोज़ा भी रखंदो बाक़ी तरावी हूं हाणे हिकिड़नि माण्हुनि खे पेट में सूर जाए 20 तरावी न पढ़ो 8 पढ़ो अरे हे 1500 साल का वठी एको सजी उम्मत 20 तरावी पढ़ंदी थी अचे हींअर वरी तोखे अचे इहो 9 दिन निकितो आहे ओ मिठा ये वो चवंदा आहिनि खट्टर पंहिंजो त हारे पर ओड़े पाड़े जो बि हारे हम तो डूबे हैं सनम तुम्हें भी ले डूबेंगे न पाण पढ़न न वरी ॿियनि खे पढ़ण ॾियनि हिकिड़ा त चवंदा 8 पढ़ो ॿिया वरी चवंदा तरावी वज़न पढ़ो ई न अब तुंहिंजो पेट्रोल कहिड़ो थो सड़े तूं न पढ़ींदो वञी कॾ में पओ असीं त पढ़ंदासीं न मदीने वारे साईं फरमायो त रमज़ान जा रोज़ा रब तव्हां ते फर्ज़ कया आहिनि व सनमतु क़ियामहु रोज़े रमज़ान जूं रातियूं मूं मुहम्मद जी सुन्नत जागो तरावी पढ़ो नफ़िल पढ़ो सुभान अल्लाह मुझे आका फरमायो सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस है मन काम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही रमज़ान जे रातियुनि में जेको क़याम कंदो आहे नफ़िल पढ़ंदो आहे तरावी पढ़ंदो आहे उनजी पूरी ज़िंदगी जा गुनाह रब बख़्शे माफ़ करे छॾे आई फरमाइंदा वमन काम लैलतुल क़द्र ईमानन व इहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही रमज़ान जे महीने में एक रात अचे थी लैलतुल क़द्र वारी जेको उन रात में जागे इबादत करे पूरी जिंदगी जा गुनाह रब बख़्शे माफ़ करे सुभान अल्लाह ओ तव्हां तरावीह जे लाइ तयार आहियो केड़ा केड़ा तयार आहियो हाणे हे मोबाइल थी आहे न सोशल मीडिया ते वॾा मुला वॾो पगड़ ॿुधियूं वेठा आहिनि बाबा तरावीह न पढ़ो तरावीह आहे ई कोन हुज़ूर कोन पढ़ी आहे फलाणे कोन पढ़ी आहे ओ मिठा असां तरावीह पढ़ंदा आहियूं पढ़ंदासीं 20 रकातूं चओ त इंशाअल्लाह ताला इंशाअल्लाह जेको तरावी नमाज पढ़े न हर सजदे जे एवज़ रब उनखे नूर जो शहर अता करे छा हे टंडो बागो हिकिड़ो शहर आहे बदीन हिकिड़ो शहर आहे हेॾे हिकिड़ो शहर आहे टंडो मोहम्मद खान हिकिड़ो शहर आहे मातली हिकिड़ो शहर आहे अहिड़ा शहर से बि नूर जा से बि जन्नत में हिते हिकिड़ी हिकिड़ी छाड़की जे जॻह झेड़ो लॻो पियो आहे ही बनो मुंहिंजो ही ज़मीन मुंहिंजी फुट फुट ते झेड़ो आहे पर हिकिड़े हिकिड़े तरावीह जे सजदे जे एवज़ तोखे जन्नत जे अंदर 70,000 नूर जा शहर रब अता करे एक लाख थी वेंदा लिख पढ़ थी वेंदी अल्लाह लिखी पढ़ी ॾींदो खपे या न खपे खपे या न खपे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह अना मुफसा सल्लल्लाहु अलैका या وأما الرابعة فإن الله عز وجل يأمر جنته فيقول لها استعدي وتزيني لعبادي أوشك أن يستريحوا من تعب الدنيا إلى داري وكرامتي ये रमजान थी दो ना चंड पींदो ना अल्लाह ताला जन्नत के सिंगारींदो सुभान अल्लाह बेश्त के माशाअल्लाह जिए साईं जन दरगाह के सिंगारियो आ शामियाना झंडियूं ऐसी चिमकिड़ियूं बत्तियूं बिजलियूं मुरीद ईंदा फकीर मेहमान ईंदा ओरे परे खां जमायत ईंदी साईं ता जरा लंगर जो इंतजाम साईं आहे न नंढर बाय ओ परियूं देगी मुंदर थियूं अचनि समझो था न साईं इंतजाम कयो आ
त हज़रत सैयद राज़िक ने शाह जे उर्स पाक में जमायत औरे परे खाईंदी उन्हनि जे लाइ सिंगार सजावट खाधो पीतो इंतज़ाम मेज़बान कयो आहे हुते वरी अल्लाह मेज़बान हूंदो रोज़ेदार मेहमान हूंदा रमज़ान जा कतिर शनाज़ मेहमान हूंदा मेज़बानी अल्लाह पाण कंदो रब फरमाए जन्नत के सिंगारियो मुझा पानड़ा गर्मियुनि काढ़नि में रोज़ा रखे काब दुनिया जी थकावट बुखूं उञूं काटे दुख दर्द सही मुझे जन्नत में अचण वारा आहिनि जन्नत के सिंगारियो ए मलाइको रोज़ेदारनि जे लाइ तरावी पढ़ण वारनि जे लाइ क़ुरान पढ़ण वारनि जे लाइ मुंहिंजी जन्नत के सिंगारियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह रुके तव्हां वेंदो या बुढड़ी खे वठी वेंदो जी उनखे वठी हलबो न उनखे बि जाॻायो उहा बि रोज़ा रखे उहा बि क़ुरान पढ़े पंहिंजे बच्चनि खे बि रोज़ा रखायो पंहिंजे औलाद खे बि नेक बणायो कू अनफुसकुम व अहलीकुम नारा पाण बि बचो पंहिंजे बच्चनि खे बि जहन्नम जी बाहि खां बचायो पाण बि जन्नत जी तयारी कयो पंहिंजे बच्चनि खे बि जन्नत जे लाइ तयार कयो जी पुटनि खे बि रोज़ा रखायो आहे इंशाअल्लाह न्याणियुनि खे बि रोज़ा रखायो आहे हुनखे बि जेका पासे वारी अथव जी अल्लाह अकबर हज़रत हबीब अजमी रहमतुल्लाह अल्लाह जो वली थी गुज़रियो आहे उनजी घर वारी बि वली कामिल आरिफ आबिदा ज़ाहिदा बानी इहो कहिड़ो घर भलो जो मुड़ुस बि वली ज़ाल बि वली आहे हू बि ज़ाकिर आहे हू बि आबिद हूअ बि आबिदा ॿई जोड़ी अल्लाह ताला अहिड़ी मिलाई पोइ जेॾीमहिल हज़रत हबीब अजमी उथे ज़ाल सुती पई उनखे उथारी दो उथी घरवारी उथी घरवारी उथी तहज्जुद पढ़ो उथी नफ़िल पढ़ो उथी इबादत कयो ज़ाल खे जाॻाईंदो ऐं मदीने वारे साईं फरमाया जेकॾहिं मुड़ुस उथियो आहे न ज़ाल सुती पई आहे सन्हड़ा पाणी जा छंडा मुंहं में हणेसि ईअं न त कोरो फिरे खणी आयो सन्हड़ा छंडा पाणी जा मुंहं में हणी ऐं चवे त उथी मुंहिंजी घर धयाणी उथी हीअं छंडड़ा हणी मुड़ुस ज़ाल खे जाॻाए या ज़ाल जाॻी आहे मुड़ुस सुतो पियो आहे उनखे छंडड़ा हणी जाॻाए थी त अल्लाह ख़ुशि थी खिले थो मलाइकनि खे फरमाए थो मलाइको ॾिसो मुंहिंजो बानो मुंहिंजी बानी कीअं हिक ॿिए खे निमाज़ इबादत जे लाइ जाॻाए रहिया आहिनि फ़रिश्तो तव्हां शाहिद थियो इन मुड़ुस खे बि बख़्शो इन ज़ाल खे बि बख़्शो सुभान अल्लाह हज़रत हबीब अजमी उथे बीबी खे सुजा करियो घरवारी उथी ओ घरवारी उथी तहज्जुद पढ़ो उथी ज़िक्र कयो उथी रब खे रिझाइण जो वक़्तु अची वियो आहे वरी केॾीमहिल बुज़ुर्ग खे निंड अची वञे बीबी उथे बीबी चवेसि हबीब उथ रात ढली वई सालिहनि जा काफ़िला निकिरी विया मंज़िल टिकी आहे पंध पराहो आहे सफ़र औखो आहे भला माण्हू विया निकिरी असीं रहिजी वियासीं ए हबीब उथ प्रिय खे परचाइण जो वक़्तु अची वियो आहे पोइ बीबी बि रोए बुज़ुर्ग बि रोए रोंदे रोंदे ॻोढ़ा ॻारींदे फजर थी वञे अल्लाह ओ निभागी निंड में रहिया वियई के जी लंघे साजुर फिर खां पोइ थी पछताई जतन तोखे न जाॻायो न वेझ सली ससुई सफ़र जो तुर्द कर सायो सिखो थी पहुच प्रियन खे
अॻियां के ची वञनि कायो अॻियां सखियूं सुझने पर जूं पटन में थो खपे पाणी अखियुनि जो आप उन लाए सियाणनि असमझायो अखियुनि जो आप उन लाए सियाणनि असमझायो बेटा ॾिस त मोर माण्हू लॾींदा पिया वञनि जानी जुदा थींदा पिया वञनि हींअर मां हिते वेठो गर्दन झुकायूं तसवर पियो कयां त कल्लो को ॾींहुं आहे हज़रत साईं राज़िक ॾिनो मूंखे भाकुर पाए मिलनि पिया ख़ुशामदीद पिया चवनि अॼु अङण साॻा पर उहे ॿोलींदड़ पखी वेड़ा से तोड़ निभाए अल्लाह जसु जोगियड़ने खे आहे जसु जोगियड़ने खे आहे अल्लाह ओ जसु मारुड़ने खे आहे से जसु दावनी मोमन मणी दिलड़ी तनी ॾाढो थी ताणे ऐसे जसुदा वञी मूमल माणे दिलड़ी तनीले ॾाढो थी ताणे हो त उहे ॾिसाए कर हाणे ढेर मिटीअ जा ड्राहे अला जसु मारुड़नि खे आहे वेड़ा से तोड़ निभाए अल्लाह जसु जोगियड़ने खे आहे ओसे जसु दावनी मूमल माणे दिलड़ी तनीले ॾाढो थी ताणे हो त उहे ॾिसाए कर हाणे ढेर मिटीअ जा ड्राहे अला जसु मारुड़नि खे आहे सल्लल्लाहु अलैहि